कोशिश जी रिपोर्टर राजा रबनवाज मर असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं चके बंद ते कचे जी विज़िट करे आया आहियूं। असां डिप्टी कमिश्नर शिकारपुर भी मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हायूं था त हुन छा चवणु आहे पाणीअ में कीअं पोज़ीशन सही आहे। अला कयो ऐं जीअं पाणी बि थोरो घटि थियो आहे ऐं घटि थियणु शुरू थियो आहे त अला कंदो इनशाला सुभाणे मंझंदि खां पोइ शाम ताईं पाणी अञा घटिबो। मक़सदु असांजो इहो हुयो त असां जेके कचे में ॻोठ आहिनि, कचे में जेके माण्हू आहिनि, रहवासी आहिनि, जेके माण्हू पके ते नथा निकिरी सघनि या दवा दारूं जे लाइ नथा अची सघनि, त अॼु मेडिकल कैंप असां सरफूअ में हुनजे भर पासे ॻोठनि में उते लॻाईसीं ऐं उते ई उनखे असां डॉक्टर बि असां सां मौजूदु हुआ, नेवी वारा बि अमलदार मौजूदु हुआ, उते उनखे दवा दारूं करे आया आहियूं। अराउंड को 80 जे क़रीब उते पेशेंट चेक कया आहिनि ऐं उते ई वरी असांखे ख़बर पई त हिकिड़ी नंढड़ीअ खे नांग कखियो आहे, लंघियो अथई, उनखे बि रेस्क्यू करे वठी आया आहियूं। हींअर तव्हांजे साम्हूं हींअर रवाना कया आहिनि सखर फॉर फर्दर ट्रीटमेंट। अलाह ख़ैर कयो आहे, इनशाला ताला सुभाणे खां पोइ पाणी लहणु शुरू थींदो ऐं इहे मसइला ख़तमु थी वेंदा। अञा कैंप घणनि ॾींहं ते क़ाइमु हूंदी आहे? जेसिताईं पाणी मुकमल तौर ते घटिजी नथो वञे या ख़तमु नथो थी वञे तेसिताईं असांजी कैंप हिते एस्टेब्लिश आहिनि।